नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना दीन इंदल्लाहिल इस्लाम सदक़ल्लाहुल अज़ीम। जनाब कदर जमीयत तलबा इस्लाम का गैरतमंद हम सफर अहम निशान मुझे अजीज दोस्तों भाई और बुजुर्गों, जमीयत तलबा इस्लाम इन लफ्ज़न से मुश्तमिल है। हिकाए जमीयत नंबर 2 तलबा नंबर 3 इस्लाम। जमीयत उन नजरे के चलबो है जॾहिं कारकुन पंहिंजे नज़रे ते मज़बूत रहंदो त उन कारकुन जे मथां दुखनि जा बि अंबार ईंदा, हालात जा बि अंबार ईंदा। उहो कारकुन पंहिंजे नज़रे खां कॾहिं बि वापसि न हटंदो। ऐं जमीयत तलबा इस्लाम जो लफ़्ज़ ऊंट वारो जेको आहे जमीयत, जॾहिं उहो कारकुन पंहिंजे नज़रे खे मज़बूत कंदो, वक़्ती हालात इम्तिहानात ईंदा रहंदा, पर उहे कारकुन पंहिंजे उन नज़रे खां पंहिंजे जमात जे किरदार खां कॾहिं बि वापसि पोइते न हटंदा। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हिन जमीयत तलबा इस्लाम के तव्हां ऐं असां निस्बत कंदा आहियूं हज़रत मुआज़ ऐं मुअव्वज़ सां। जॾहिं जंग बदर में जेका पहिरीं जंग लॻी त समूरनि खां अॻु में ॿ नौजवान हज़रत मुआज़ ऐं मुअव्वज़ हुया जिन अबू जहल जे गर्दन खे कटियो, जहन्नम रसीद कयो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, त असां उन जमीयत जा कारकुन आहियूं। जॾहिं असांजो नज़रियो मज़बूत हूंदो त तलवार असांजे साम्हूं कुझु कान्हे। जॾहिं असांजो नज़रियो मज़बूत हूंदो गोली ऐं बम असांजे साम्हूं कुझु न आहे। जॾहिं असांजो नज़रियो मज़बूत रहंदो त हालात ऐं जेल असांजे साम्हूं कुझु न आहे। छो ही जमात उन मुआज़ ऐं मुअव्वज़ वारी जमीयत तलबा इस्लाम आहे जे बदर जे धरती ते बीही करे वक़्त जे अबू जहल खे उन जे साम्हूं बीही करे उन खे जहन्नम रसीद कयो। नंबर 2 जमीयत तलबा। तलबा छाखे चइबो आहे? तलबा उन तफ़रीक़ खे ख़त्म करण जो नालो आहे। जॾहिं असां पाण में मुस्लमान आहियूं, अहिड़ा मदरसे जे तालिब इल्म आहे, जॾहिं उहो पंहिंजे लाइ हिकु अहिड़ो किरदार अदा करे, अख़लाक वारो किरदार अदा करे, सरबुलंदीअ वारो किरदार अदा करे, जॾहिं वञ उन जे किरदार खे हिकिड़ो काफ़िर ॾिसी करे उन जे किरदार ऐं अख़लाक खे उहो मुस्लमान थी वञे। तव्हां असां पंहिंजे अकादरीन जा मिसाल ॾींदा आहियूं। तव्हां अॼु खां काफ़ी साल हज़रत अताउल्लाह शाह बुखारी जे तारीख़ खे यादि कयो। जॾहिं हज़रत अताउल्लाह शाह बुखारी हिकिड़े दस्तरखान ते वेही करे मानी खाए थो पियो त उन जे साम्हूं हिकिड़ो हिंदू वेहे थो। अताउल्लाह शाह बुखारी उन हिंदू खे चवे थो मूंसां गॾु तूं मानी खा। उहो हिंदू चवण लॻो, न आऊं हिंदू आहियां, तव्हां मुस्लमान आहियो, मां तव्हां सां मानी नथो खाई सघां। जॾहिं हज़रत अताउल्लाह शाह बुखारी तुंहिंजे तोखे मूंखे हिकिड़ो सबक़ ॾेई वियो त असां देवबंद जमीयत उलमा इस्लाम जे कारकुन जे लाइ मां ही नज़रो रखियो थो वञा तव्हां त उहे कारकुन पंहिंजे उन इख़्तिलाफ़ात खे ख़त्म करे, उन तफ़रीक़ खे ख़त्म करे, अॻिलो काफ़िर उन जे अख़लाक खे ॾिसी करे मुस्लमान थी वञे। जॾहिं अताउल्लाह शाह बुखारी उन बटाले खे 2 अध करे थो, हिकिड़ो अधु पंहिंजे वात में विझे थो, ॿियो अधु उन हिंदूअ जे वात में विझे थो। जॾहिं हिंदू अताउल्लाह शाह बुखारी जे किरदार ऐं अख़लाक ॾिसी करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़े थो। त हिकु जमीयत, नंबर 2 तलबा, नंबर 3 इस्लाम। इस्लाम छाखे चइबो आहे? इस्लाम उन जो नालो आहे त हिन इस्लाम खे मज़बूतीअ जे लाइ पहाड़ बणिजी करे उन मक़ाम ताईं पहुचाइणो आहे। त मुंहिंजा गैरतमंद साथियो, जॾहिं हज़रत मुफ्ती महमूद रहमतुल्लाह जे दौर खे यादि कयो, जॾहिं कादियानी फ़िक्रे जे दौर में हिकिड़ो हफ़ीज़ पीर सां तो उन क़ौमी असेंबली जो उन माइक अची करे डाइस के बजाए थो पियो त स्पीकर साहब, ये मुफ्ती महमूद है, उनकी जमात जेटीआई है, ये वो लोग हैं हमें कादियानियों को बहुत तंग कर रहे हैं, स्पीकर साहब उनकी जमात पर पाबंदी लगा दिया जाए। तो मुझे अजीज दोस्तों, जॾहिं महिल वो कादियानी चवे थो पियो मुफ्ती महमूद जमात जेटीआई आहे, हिन जे मथां पाबंदी लॻाई वञे, हिन कादियान जो जीअण जंजाल कयो आहे, हिन कादियान खे पाकिस्तान में रहण नथा ॾियनि, हिन कादियान खे परेशान कयो आहे। जॾहिं महिल मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे चादर खे खणी करे पंहिंजे कुल्हे जे मथां रखे थो पियो त उन पाकिस्तान जे अवाम खे मुखातिब थी करे चए थो पियो त ए दुनिया जा इंसानो, मां मुफ्ती महमूद जेको पैगाम खणी आयो हुयुमि त मां पंहिंजे नौजवान जे ज़हन में ही नारो हणी ॾींदुमि, कादियानी कल भी काफ़िर हुयो, कादियानी अॼु भी काफ़िर आहे, कादियानी
क़यामत जे सुबुह ताईं काफ़िर आहे मुंहिंजे नौजवान जेतिया वारा जे मिशन के मां खणी आयो अॼु उन्हनि पाकिस्तान जे अंदरि कादियान जो जीअण जंजाल कयो आहे वो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अॼु मुफ्ती महमूद न आहे मुफ्ती महमूद लफ़्ज़ जिगर मौजूद आहे अॼु उहे जेतिया जा नौजवान न आहिनि अॼु तव्हां ई असां आहियूं राजू आज़म पको कयो जीअं मुंहिंजे अॻिमें अकाबिरीन कादियान जो जीअण जंजाल कयो त इंशाअल्लाह असां बि पंहिंजे सिरत सां कफ़न ॿधी करे उन्हनि जेतिया जे नक्श कदम ते हली करे अॼु जी कादियानी जे जीअण खे जंजाल कंदासीं।